हक़ीक़त असां सां हमेशह साईं ईअं ॻाल्हाईंदो हो जीअं पंहिंजे बचनि सां, जीअं पंहिंजे औलाद सां ॻाल्हायो वेंदो आहे। छो त जॾहिं पंहिंजे बचनि सां जहिड़ी बि लैंग्वेज ॻाल्हाई वेंदी आहे हुनखे ख़बर आहे त उहे दिलि में न कंदा। ऐं असां बि यकीनन इहो सम्झंदा हुआसीं त इन में कुझु न कुझु तरबियत आहे। जेके अल्फाज़ साईं इरशाद शाह असांखे प्यार मोहब्बत में या कॾहिं तिखा मिठा चवंदो हुयो, हमेशह असां पंहिंजे वॾनि जेतिरो हुनजो एतिराम ऐं इज़त कंदा हुआसीं। वाकई अॼु आउं जेको हिते बीठो आहियां त बदौलत जेको आहे ठटे ज़िले जे दोस्तनि जे उन्हनि जे वोटनि जे करे साईं इरशाद शाह साहिब जे करे ऐं सिंध जो सदर जेको आहे ॿ दफ़ा चूंडियो आहियां। पर आउं तव्हांखे हीउ ज़रूरु ॿुधाइणु घुरां थो त तव्हांजो बार बार इहो चवणु त तव्हां ठटे ज़िले जे करे सदर आहियो। भला ईअं छो था चओ त तव्हां असांजे ज़िले जा सदर आहियो, तव्हां असांजे ज़िले में जो सिंध जा सदर थिया आहियो, छो इहो विसारे वेठा आहियो? असीं त कॾहिं पाण खे अव्हां खां जुदा कयो ई कोन्हे, सम्झो ई कोन्हे को। सो लिहाज़ा असांखे उमेद आहे ये ॻाल्हियूं, ये मोहबतूं, इहो प्यार ही ठटे ज़िले जा दोस्त कॾहिं बि न विसारींदा ऐं हुनजे नक्शे कदम ते हली करे अहिड़ो ई पंहिंजाइप वारो किरदारु अदा कंदा जंहिंमें प्यार बि हुजे, मोहबत बि हुजे। अहिड़े तरीक़े सां असांखे बि इहे ई उमेदूं आहिनि। लिहाज़ा पूरी सिंध जे अंदरि हिकिड़ी साईं जी ॻाल्हि हुई, जेकी बि दोस्तनि ॻाल्हायो आहे ऐं सम्झां थो त असीं अञा कुझु घटि ॻाल्हायो, पर साईं इरशाद शाह उन खां का वधीक शख़्सियत हुई। दोस्तो, ऐं हिन स्टेज ते निहायत हाजी शफीमन सठे साहिब जो बीठो रहंदो आहियां, जंहिं अची ही ॻाल्हि कई त पेटेल हिकु आहे, पेटेल हम धड़ा न आहिनि, असीं पेटेल सां गॾु आहियूं। ऐं उनजे अल्फाज़नि जी बि आजियां कयां थो, पर उन सां गॾोगॾु इहा उमेद बि रखां थो त मर्कज़ जे तरफ़ां जेको मर्कज़ी वर्किंग कमेटीअ जो इजलास सॾायो वेंदो त मूंखे उमेद आहे त हाजी शफीमन सठो साहिब पाण समेत पूरा दोस्त जेके वर्किंग कमेटी जा मेंबर आहिनि उन समेत उन असांजे इजलास में शिरकत करे उस्तादनि जे मसइलनि लाइ पंहिंजा मुफ़ीद मशवरा ॾींदो, सलाहूं ॾींदो ऐं असांजी जेको आहे सो पंहिंजो हिमत अफ़ज़ाई कंदो। मुंहिंजे रस्ते में बि साईं सां हाजी साहिब सां कचहरी थींदी आई ऐं तमामु बहितरीनु सोच हाजी साहिब जी, पर हिकिड़े पासे इहे सभु शयूं, पर आउं चवां थो त इन सभिनि शयुनि जो वरी बि जेको आहे सो दारो मदार उन शइ ते आहे जॾहिं उन्हनि शयुनि ते असीं अमल कयूं। बहरहाल जॾहिं ॿिए पासे हाजी साहिब जा हिकु अल्फाज़ हुआ जेके घटि में घटि ऐं उन्हनि जी माना यकीननि का ॿी सम्झां थो, मुमकिन आहे तव्हां का ॿी सम्झंदा हुजो, त हुन चयो त जिते बि उहे गस्ता वारा हुजनि, उहे अबका वारा हुजनि, उहे दोस्त हुजनि, जिते बि उन्हनि जो को मसइलो हुजे त आउं उन हर में पेश थियो ऐं पेश थींदो रहंदुसि। जेकॾहिं तंज़ीम आहे, पेटेल तंज़ीम आहे, त पोइ हुनजा कुझु क़ाइदा ऐं कानून आहिनि, उनजो आइन आहे, उनजा बाइलाइज़ आहिनि। जेकॾहिं उहे ऐं उन्हनि जी असां पासदारी न कंदासीं त यकीनन असांखे रस्ते कंहिं ॿिए ते हलिया वेंदासीं। त जेके इदारनि जा फ़ैसिला हुजनि त उन जो एतिराम करणु खपे। उहो इदारो चाहे यूनिट तालको हुजे, ज़िलो हुजे, डिवीजन हुजे या सिंध हुजे, सिंध जो इदारो हुजे, पर हर इदारे जा पंहिंजा पंहिंजा फ़ैसिला थींदा आहिनि, उन्हनि जो एतिराम करणु खपे। तव्हांजो हक़ आहे असां खां पुछा करणु, कमु करणु त बाबा किथे पहुतो आहे, पर उनजो तौर तरीक़ो हूंदो आहे।
जी साईं सालिम खान ॻाल्हि करे वियो आहे ऐं थोड़नि लफ़्ज़नि तो चवां साईं सार बि चयो आहे त ठट्टो ज़िलो तमामु अदीबनि ॾाहनि दानश्वरनि जो ज़िलो आहे, इनकलाबी माण्हुनि जो ज़िलो आहे। हर अल्फाज़ जिते सोचे सम्झी ॻाल्हायो वञे उन्हनि अल्फाज़नि ॻाल्हाइण जो ई ज़िलो आहे। पर जॾहिं उन ज़िले सां तालुक़ु रखंदड़ ऐं उन ज़िले सां जेको आहे पेटियल तंज़ीम जो बुनियाद रखंदड़ माण्हू जॾहिं अचे अहिड़ी ॿोली ॻाल्हाइनि ऐं ग़ुलाम रसूल खे न सिंध जे पेटियल जे सदर खे तव्हांजे अॻवान खे जंहिंखे तव्हां मैंडेट ॾेई चूंडियो आहे ऐं उन जॻह ते अहिड़ा अल्फाज़ ॻाल्हाए वञनि त उहा सिर्फ़ु मरकज़ी सदर जी तोहीन न आहे, पर तव्हां ठटे ज़िले जे उहिदेदार ऐं आम वोटरनि जी बि तोहीन आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे अॻवान जो पंहिंजे रबर जो इहो तहफ़ुज़ नथा करे सघो, इहा तकलीफ़ तव्हांखे नथी पहुचे त जंहिं तंज़ीम खे मां चऊं था, जंहिं तंज़ीम जो अॻवान चूंडियो आहे, जंहिंखे पंहिंजो वोट कयो आहे ऐं उन जी मुंहिंजे लाइ सभु क़ाबिल एतिराम आहे, पर जेकॾहिं उस्ताद जो वोटर तज़लील करे गैर तरीक़े सां गैर आईने सां ऐं उन ते पाण सभु ख़ामोश हुजऊं त असीं सभु ॾोहारी आहियूं, तंज़ीम जा ॾोहारी आहियूं। ग़ुलाम रसूल ॾोहारी न आहियो तव्हां, तंज़ीम जा ॾोहारी आहियो। फेसबुक ते लिखियो आसान थियो वञे पियो, पर जॾहिं अहिड़ी महफ़िल हुई, अहिड़ो प्रोग्राम हुयो, ही सभु माण्हू हुआ, सभिनि दोस्तनि ॻाल्हायो आहे, सभिनि सवाल कया, त उहे दोस्त छो न वेठा वेहनि न ॻाल्हाइनि न सवाल कनि उनजो जवाब बि ॾियो। छो तंज़ीमी तनक़ीद भली कई वञे, पर जॾहिं ज़ातिया ते हलियो वञे त मरकज़ी सदर खे जेको आहे सो कीनिया जो हिन जो दौरो करणु खपे, छो त ताज़ो जेको आहे हिकिड़ो साफ़ी हुते क़तल थियो आहे। त बाबा आख़िर मरकज़ी सदर साहब तंज़ीम जे हवाले सां अहिड़ी कहिड़ी शइ कई आहे त उन सां तंज़ीम जा इदारा पुछी सघनि था, पर उन माण्हूअ जी ज़ाती कहिड़ी तकलीफ़ उन जी कई आहे जो उनखे कीनिया मोकिलियो थो वञे पियो। जेकॾहिं तव्हां असां अहिड़ी माण्हुनि जी रस्ता रोक न कंदासीं त पोइ हीअ असां जेका घोड़ा कयूं था त पोइ घटि में घटि असांखे घोड़ा उन अंदाज़ सां करणु खपे। साईं असांजो तमामु सीनियर माण्हू आयो ख़लीफ़ा साहब, उन चयो अॻे तंज़ीम हाणे तंज़ीम में वॾो फ़र्क़ु आहे, अॼु तंज़ीम जेको आहे सो कंहिं ॿिए रुख में आहे। साईं मादरत सां अॻे तंज़ीम बहितरी अंदाज़ में हुई, अञा तमामु बहितरीन अंदाज़ में हुई, पर चवां थो जेका अॼु जे दौर में तंज़ीम पेटियल ज़िंदा रही आहे, तंज़ीम ज़िंदा रही आहे, तंज़ीम पेटियल खे हिननि खे जेको हिननि दोस्तनि ज़िंदा रखियो आहे उहो मिसाल माज़ीअ में नथो निखारिजे। माज़ीअ में न तव्हांजो मीडिया हुयो, न सोशल